थरपारकर ज़िले में टेलीनॉर कंपनी जो नेटवर्क मुकमल तौर ते नाकारा बणिजी वियो आहे। थरपारकर ज़िले जे 2305 ॻोठनि में टेलीनॉर कंपनी जो इस्तेमालु थींदड़ नेटवर्क मुकमल तौर ते नाकारा थी वञण करे सार्फ़िन इंतिहाई मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। टेलीनॉर कंपनी जे नेटवर्क तां 3G, 4G, 2G तोड़े ॿियो को बि नेटवर्क बहितर नमूने न हली रहियो आहे। उन सिलसिले में मिठी में अॼु समाजी अॻवान अकबर दर्श पिरसूतम सूराणी जी अॻवानी में कारकुन तरफ़ां एहतजाज कयो वियो। हिन एहतजाज कंदे मुतालबो कयो त टेलीनॉर कंपनी इंतिज़ामिया खे मुसलसिल दाहण बावजूद हू थरपारकर ज़िले में नाकारा बणियल नेटवर्क खे बहितर करण जो कॾहिं बि न पिया सोचनि। उन सिलसिले में समाजी अॻवाननि चताव ॾिनो आहे त जेकॾहिं 2 ॾींहंनि अंदरि टेलीनॉर कंपनी जो नेटवर्क बहितर न कयो वियो, थरपारकर ज़िले में टेलीनॉर कंपनी जे नेटवर्क जो मुकमल तौर ते बाइकाट करे मिलियल सिमूं कढे उछलायूं वेंदियूं ऐं ॿी कंहिं कंपनी जो नेटवर्क इस्तेमालु करण ते मजबूर थींदासीं। हिननि टेलीनॉर कंपनी इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त रोज़ानी जे बुनियादनि ते असां हज़ारें रुपयनि जो बैलेंस इस्तेमालु करे टेलीनॉर जूं सिमूं इस्तेमालु करे रहिया आहियूं, पर एवज़ में कंपनी इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि थरपारकर ज़िले में टेलीनॉर कंपनी जो नेटवर्क मुकमल तौर ते नाकारा बणियल आहे, जंहिंजो सख़्ती सां नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे।